जो अमो हर शे जे मथां ॻाल्हिदा तक़दीर तक़दीर जे मथां ॻाल्हिदा हा फ़ैसिलो उहो थींदो आहे जेको अर्श ते फ़ैसिलो थींदो आहे फ़ैसिलो उहो थींदो आहे जेको अल्लाह फ़ैसिलो कंदो आहे मूसा अलैहिस्सलाम जे लाइ फ़ैसिलो फिरौन जो पियो आहे अल्लाह जो फ़ैसिलो पियो आहे इब्राहिम इस्माइल जो अल्लाह जो अमो हर शे जे मथां ॻाल्हिदा तक़दीर तक़दीर जे मथां ॻाल्हिदा हा फ़ैसिलो उहो थींदो आहे जेको अर्श ते फ़ैसिलो थींदो आहे फ़ैसिलो उहो थींदो आहे जेको अल्लाह फ़ैसिलो कंदो आहे मूसा अलैहिस्सलाम जे लाइ फ़ैसिलो फिरौन जो पियो आहे अल्लाह जो फ़ैसिलो पियो आहे इब्राहिम इस्माइल जो सच्चे आशिक के जना बहादी पई चले हजरत उमर फरमायो सफात छातू भी साथी थी आछा और साथी जवाब में जो मां साथी जाया न इल्लल मुतहरून ओ उमर खबरदार थी जा इन कुरान मजीद के हथ न ला जा छो चाहिए असां रब जो कलाम ये असां जो रब पाक का रब जो कलाम भी पाक ला यमस्सुहु इल्लल मुतहरून कुरान मजीद के हथ वो तो ला सके जेको पाक जेको बावजूद हुजे जंहिंजो तलब असां जे सुने मोहम्मद सां हुजे तुंहिंजा हथ अबू जहल सां मिलियल आहिनि महिरबानी करे हिन कुरान मजीद के हथ लगा हज़रत उमर फरमाया ठीक है भला तव्हां मूंखे पढ़ी ॿुधायो सचो सुभान अल्लाह तव्हां मूंखे पढ़ी ॿुधायो त हिन में लिखियल छा आहे जो तव्हां चढ़िया थी आहियो कंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधो का मार तव्हां ते सर नथी करे हदीस की किताब में जेको हज़रत उमर फारूक जी भेण कुरान मजीद जे सूरत ताहा जी तिलावत थी करे तो अंज़लना अलैकल कुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमानु अलल अर्शि इस्तवा कुरान मजीद जे सूरत ताहा की तिलावत शुरू कया हज़रत उमर जे अखियों पानी शुरू थियो जॾहिं कुरान जे हिन आयत ते पहुतिया इन्ननी अनल्लाह ला इलाहा इल्ला अना फअबुदनी हज़रत उमर को धार निकली वई पंहिंजे भेण जी बात ते हथ ॾेई करे चई थी बस कॾहिं कुरान सोने मोहम्मद जी ज़ुबान खां ॿुधाए बस बस हज़रत ख़ब्बाब रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको लिखियो वेठो छुपियो वेठो ॿाहिरि निकिरी आयो हज़रत उमर खे अबशिर अबशिर या उमर ओ उमर मुबारक हो जाई उमर मुबारक हो जाई असांजे सोने मोहम्मद जी दुआ तुंहिंजे बारे में क़बूल थी वई तो हज़रत उमर पंहिंजे भेनर ऐं हज़रत ख़ब्बाब रज़ी अल्लाह तआला अन्हु सां गॾिजी साईं ने बताया रसूल सल्लल्लाहु मक्के में हिकड़ी जगह हुई दारुल अरकम पंहिंजे गरीब सहाबा सां उते वेठा साईं के ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न हुई मक्के जी ज़ालिमनि में एॾी पाबंदी हई जो मुंहिंजे सोने नबी खे बैतुल्लाह में बि अचण न पिया ॾियनि जॾहिं हज़रत उमर दारुल अरकम में दाख़िल थियो सहाबा में शोर थी वियो हुल मची वियो 39 सहाबी सब उथी बीठा पोजीशन संभाले बीही रहा उमर आयो अलाए छा नीयत नबी से जो चाचो हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु वो भी कुछ ॾींहं अॻु में मुस्लमान थियो आहे वो भी अजय कमीने सां एक दफ़े में ज़ालिम अबू जहल मुझे सोने नबी के पत्थर आया साईं
ताईं सजदे में होया तेने ज़ालिम चे मुझे साईं जे मथों उठ जो ओज उछलायो जेको अम्मा फातिमा साईं जी हटायो हज़रत अमीर हमज़ा सिंह खे ख़बर पई त अबू जहल तुंहिंजे भाटे खे मारियो आहे रिवायत में चे तो हज़रत अमीर हमज़ा सिधो अबू जहल जे उतां कमिरायो सब मक्की जा बड़ा बड़ा सरदार वडेरो उतबो चौधरी शेबो सरदार मुगीरो सब अबू जहल जी उतां कने वेठा हा हज़रत अमीर हमज़ा अबू जहल जे मुंह ते चमाट हणी करे चयो ओ अबू जहल कुत्ता छा तोखे एतिरी जुरियत थी आहे त तूं मुंहिंजे यतीम भाटे सां मिली पियो अगरि ज़ालिम मुंहिंजे भाटे तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे हू त हिकिड़े अल्लाह जी ॻाल्हि पियो करे छा तो मुंहिंजे भाटे खे अकेलो सम्झो आहे छा हज़रत अमीर हमज़ा शेर वांगुरु गजगोड़ कंदे फरमायो ओ मक्के जा सरदारो मतां तव्हां इहे सम्झो त मोहम्मद अकेलो आहे भली मोहम्मद जो दीन असांजे दीन खां अलॻि हुजे भली मोहम्मद जो मज़हब असांजे मज़हब खां अलॻि हुजे पर यादि रखो मोहम्मद असांजे खून जो रिश्तो आहे असां पंहिंजे भाटे जे मथां जान बि क़ुर्बान करण जी लाइ तयारु आहियूं जेकर तव्हांखे मुक़ाबिलो करिणो आहे असां सां मुक़ाबिलो कयो तव्हांखे सीनो सां असां सां अची सीनो साहियो हज़रत अमीर हमज़ा जे साम्हूं खे बि ज़रूरत न हुई जो उथी करे जवाब ॾिए दिल ते अबू जहल खे हज़रत अमीर हमज़ा ॿार ॾिनी उन वक़्त में नबी साईं हटायो चयो मुंहिंजा सुहिणा भाटा मुबारक हुजई मां तुंहिंजे दुश्मन खां तुंहिंजो बदिलो वठी आयो हा नबी साईं फरमायो चाचा छाजी मुबारक चई मां अबू जहल खां तुंहिंजो इंतकाम वठी आयो हा साईं फरमायो चाचा इहा मुबारक जी कहिड़ी ॻाल्हि आहे मां मोहम्मद दुनिया में इंतकाम वठण जे लाइ त न आयो आहियां वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह से मूंखे सभिनी जी लाइ रहमत बनाए करे मोकिलियो आहे मां त पंहिंजनि जी लाइ बि रहमत बराबरि जे लाइ बि रहमत दोस्तनि जी लाइ बि रहमत दुश्मननि जी लाइ बि रहमत मुसलमाननि जी लाइ बि रहमत काफ़िरनि जे लाइ बि रहमत वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह से फसूना जमीन या आसमान जे विच में जा भी मखलूक है तू मोहम्मद सभी जी लाइ रहमत बनी आयो आहे इन जिगरे मक्के जा काफिर रात जो बैतुल्लाह जे गिलाफ के टकरे करे दुआऊं पिया घुरनि अल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ु मिन इंदिक फअम्तिर अलैना हिजारतन मिनस समा अवितना बिअज़ाबिन अलीम ओ अल्लाह जिकरई तुंहिंजो नबी मोहम्मद सचो आहे असां कोन था मञूंसि असांजे मथां पत्थर जो मींहुं असांजे मथां दर्दनाक अज़ाब हदीस में चए थो नबी से भी रब खां दुआ घुरी या अल्लाह भला अज़ाब घुरनि था त थोरो अज़ाब चखाइनि अल्लाह से जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील वञ मुंहिंजे सुहिणे नबी खे चओ वमा कान अल्लाह लियुअज़िबहुम वअंत फ़ीहिम ओ मुंहिंजा सुहिणा ईअं कीअं थींदो जो जिथे तूं हुजे उते मुंहिंजो अज़ाब अचे सुहिणा मोहम्मद जिथे तूं हूंदे उते तुंहिंजे दोस्तनि ते त रहम पर दुश्मननि ते बि रहम इन जे करे जॾहिं नबी साईं 10 सालनि खां बाद जंगल फातिह जी सूरत में मक्के में दाख़िल थिया सब मक्की जा सरदार कंध हेठि कयूं बीठा अॼु अलाए कहिड़ो असां खां बदिलो वरितो ईंदो नबी साईं जा सहाबी बि नारा पिया हणनि अल-यौम यौमुल मलहमा अॼु बदिले जो ॾींहुं आहे अॼु पलाग जो ॾींहुं आहे अॼु असां इन्हनि काफ़िरनि खे न छॾींदासीं जल्दी बि ज़मीर जूं अखियूं कढियूं असां बि उन्हनि जूं अखियूं कढंदासीं जन ख़ब्बाब खे टांडनि जे मच ते लेटायो असां बि उन्हनि खे टांडनि जे मच ते लेटाईंदासीं जन बिलाल खे मके जे घिटिल में गिलियो असां बि उन्हनि खे मके जे घिटिल में गिलींदासीं
कंदासी जन कुरानी माई सुमैया के टुकड़ा टुकड़ा कयो असां भी उन्हनि खे इबादत कंदासी अल्यौम यौमुल मलहमा नबी जा साहबी नारा कहन अज बदले जो ॾींहुं आहे अज इंतकाम जो ॾींहुं आहे अज असां पुराना पलांग वठंदासीं पर ॿुधो हालानी जा मुस्लमानो जॾहिं असांजे सोने नबी इहो नारो ॿुधो नबी फरमायो मुंहिंजा साहबियो इहो नारो नारो अल्यौम यौमुल मरहमा अल्यौम यौमुल मरहमा मोहम्मद मोहम्मद जी जमात जो ही नारो आहे अॼु त बख़्शिश जो ॾींहुं आहे अॼु त माफ़ करण जो ॾींहुं आहे नबी से सभिनी सरदारनि खे चवनि था इज़हबू वअंतुम तुलका ओ मके जा सरदारो वञो तव्हां सभु आज़ाद आहियो मन दख़ल फी दारिही फहुव आमिन जेको पंहिंजे घर में दाख़िल थियो मोहम्मद उनखे बि अमन ॾेई छॾियो वमन दख़ल फी बैतिल्लाह फहुव आमिन जेको बैतुल्लाह में दाख़िल थियो उनखे बि अमन आहे वमन दख़ल फी दार अबी सुफियान फहुव आमिन जेको मुंहिंजे पुराणे दुश्मन मके जे सरदार जनाब अबू सुफियान जे घर में दाख़िल थियो मोहम्मद उनखे बि अमन ॾेई छॾियो ला तस्रीब अलैकुमुल यौम नबी से फरमायो मां मोहम्मद जी तव्हां ते काई मयार कान्हे का मोहम्मद सभिनी खे माफ़ कयो जेकर चाहो तो दुनिया आखिरत में सुकून वाली जिंदगी गुजारो तो दुश्मन घटायो दुश्मन वधायो ऐं जॾहिं तव्हां दुश्मन जे में तो गालिब थी वञो तव्हांखे बदिले वठण जी पूरी कुवत ऐं सलाहियत हुजे उन वक़्त में दुश्मन खे माफ़ कयो ही नबी जी सुन्नत बाक़ी पुॼी न सघो पहुचो त माफ़ कई कीअं करो ऐं दुश्मननि जे लाइ दुआऊं घुरो तव्हांजो ज़ाती दुश्मन हुजे या मज़हबी दुश्मन हुजे रात जो रोई करे उनजी हिदायत जी लाइ रब खां दुआऊं घुरो इंशाअल्लाह इहो तव्हांजो दुश्मन तव्हांजे कदम में न पए त नबी जो फरमान सचो इन जे करे नबी से फरमायो चाचा मां इंतकाम वठण जे लाइ त न आयो आहियां न ई मुंहिंजो जज़्बो इंतकामी कारवाई वारो आहे हज़रत अमीर हमज़ा हैरान थी करे अर्ज़ कयो सुहिणा भाटा आख़िर तूं ख़ुशि कहिड़ी ॻाल्हि में थींदे नबी से फरमायो चाचा जेकॾहिं तूं कलमो पढ़ंदे त इन खां वधीक मोहम्मद जे लाइ बि काई ख़ुशी कान्हे का त उन ई वक़्त में हज़रत अमीर हमज़ा नबी जे हथनि खे बोसो ॾेई करे चयो अशहदु अन्नक रसूलुल्लाह सोना मां शाहिदी थो ॾियां त बेशक तूं अल्लाह जो सचो रसूल आहीं हज़रत अमीर हमज़ा मुस्लमान थे वो भी असदुल्लाह व असद रसूल अल्लाह जो भी शेर हो तो अल्लाह के रसूल जो भी शेर हज़रत अमीर हमज़ा सहाबा के फरमा मुस्तैद क्यों उमर आयो अला छानियत हज़रत उमर फारूक बूढ़ा बनिए के नबी से बयान हुआ तवज्जो करो सुभान अल्लाह कौन फरमाए दा उमर दे हवाला की अचन चवा हज़रत उमर जे अखिन में पानी नहीं आयो संजन जे हथन मुबारकन की चुमी दई करे चई मुंजा साईं पर कलमो पढ़ायो जी मुंजी भेणी ने की ता जो मुरीद बनायो आज उमर भी ता जो हमेशा गुलाम बन जायो हदीस में जो नबी से हज़रत उमर की कलमो तो पढ़ाए दीन इस्लाम जो गालियां था सिखाए फकब्बरल मुस्लिमून सबूरल मुसलमान खुशी में चयो नारे तकबीर अल्लाह अकबर जा नारा बुलंद किया हज़रत बिलाल भी खुशी में चयो अल्लाह अकबर अज असा जे दुखन जा ॾींहं खत्म थिया हज़रत बिलाल हज़रत अम्मार यासिर भी खुशी में चयो अल्लाह अकबर हाणे मक्के जे बुज़दिल के जुरूरत ना है जो केरा साडे मेरी अखि सामने हारे अल्लाह साथे उमर जड़ो पहलवान अता कयो आ उते जिब्रील पहुंचियो जिब्रील नबी से खींचो इस्तबशर अल समा
खुशी कई पर 7 आसमान ते फरिश्तन की इस्लाम उमर ते खुशी कई हजरत उमर जैसे नबी संग रोई रोई रब्बकुम करो यो उमर था जैसे मुसलमान चंदे करे जमीन ते मुसलमान लड़ा है 7 आसमान ते फरिश्ता लड़ा है यो हजरत उमर था उन्हीं वक्त में अल्लाह से जिब्रील के हुक्म कयो जिब्रील और मुझे सुने नबी के जो यो अय्युहन नबी हस्बुकल्लाह व मन इत्तबाअक मिनल मुमिनीन अल्लाह से फरमाया जब महबूबा हमें घबराना हमें मायूस नहीं गमगीन नहीं अल्लाह भी तो के काफी दई तो उमर भी तो के काफी दई और इन्हें चलिया अल्लाह ने फरमाया चलने पर राम तो के उमर जो तुम सुनायो है कोई शेर तो के काफी है याद रखो खुदा की बात जो कसमा जना हजरत उमर मुसलमान हुआ मक्के की काफिर मक्के की भिट्टी ने मातम के हो रही हुई चीखू करे चमड़ लगा है अद मक्को साखन कसदी हो काफिर का तो अद मक्को साखन कसदी हो इन्हीं देकर हजरत अब्दुल्लाह बिन मसूद फरमायो काना इस्लाम उमर फतहा हजरत उमर जो इस्लाम मुसलमान जी ला फतह हुई ये उमर जे इस्लाम जी बरकत हुई जो बैतुल्लाह जो दरवाजा खुलो मुसलमान खुले आमर बजी इबादत शुरू की वह हिजरत नसरा हजरत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए तो हजरत उमर की हिजरत या रब जे तरफों मदद हुई समूह मुसलमान मक्के को मदीने हिजरत तैयार लिखी है छुपी परवाह उमर तुझे जरूरत के सलाम हजरत उमर जरा मक्के को मदीने हिजरत तो करे सब खबर बैतुल्लाह में आयो तवाफ करे अल्लाह की इबादत करे उन का बाद सभी सरदारन के दर ते रहा अबू जहल के दरवाजे ते रहो उतबे शिद के दरवाजे ते रहो मुगीरे के दरवाजे ते रहो दरवाजों करता अंदर औरत की सामा हजरत उमर मक्के के सरदारों के चले तो ओ मक्के जा सरदारों सुबाने ना मक्के को मदीने बना तो पांचे महबूब मुस्तफा दे ले जिक्र करके पांचों सालों बेड़ा कराना हो जल करके पांचा बच्चा यतीम कराना हो जल तो अच्छे सुबाने उमर के रस्ते के रोके वाह उमर वाह हजरत उमर फरमाया सुबाने बना तो मदीने कम बुज़दिल के जुलत आए तो सुबाने में जो सामने चे जान मुने साहबत उमर हिजरत किया इन्हें नमूने सा कभी हिजरत न की दरका बैठने का फरन के मक्के में निकला व इमामतुहु रहमतन हजरत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए तो हजरत उमर की इमामत खिलाफत पूरी उम्मत मुस्लिमा जेला रहमत हुई तंजे करे नबी से फरमायो मा बिन मलकिन फि समा इल्ला बगयुकिर उमर व मा मिन शैतानिन फिल अर्द इल्ला बगयफिर मिन उमर नबी से फरमाया उमर आसमान जो हर फरिश्तो तुमकी इज्जत करोवा जमीन जो हर शैतान तो तुम भजरोवा सच्चो नबी से जो फरमान सच्चो है जी करे चायो ता असांजे गुठन मां असांजे शहरन मां असांजे महलन मां शैतान भजी वने त ही जेके वॾा वॾा गेट तव्हां ठाहिया आहिनि इन्हनि गेटनि तो इन्हनि सरदारनि ऐं खाननि ऐं नाज़मनि जा नाला ठाहे करे इन्हनि गेटनि ते लिखी छॾियो बाबे उमर पंहिंजे शहरनि जे चौकनि जा नाला रखो दामाद बतूल फारूक आज़म चौक पंहिंजी दरनि में दीवारुनि ते उमर जा नाला लिखी छॾियो इंशाअल्लाह त शैतान खे जुरत न थींदी जो तव्हांजे ॻोठ या शहर या महले में अचे ही नबी जो फरमान मक्के मदीने ताणी गो उते मस्जिद नबी में भी बाबे उमर सच्चो सुभान मस्जिद हराम में भी बाबे उमर अल्लाह ताला मक्के जे बादशाह मक्के जे अरब ते रहम करे उन्हनि त पंहिंजे रस्तनि जा नाला जी तरीक़े उमर रखी छॾिया
का रस्ते जो नालो तरीके उमर, का रस्ते जो नालो तरीके सिद्दीक, का रस्ते जो नालो तरीके उस्मान, का रस्ते जो नालो तरीके उम्मुल मोमिनीन अम्मा आशा। दुआ कयो शरह मुल्क में भी अहल निजाम अचे। असांजे बुजुर्गन जो मुजरब वज़ीफ़ो आ, मुंहिंजो 23 साल तजुर्बो आ। जेकॾहिं राति जो कंहिंखे भवाइता ख्वाब अचनिसि, शैतानी ख्वाब अचनिसि, निंड न अचेसि, क़िबले ॾे मुंहुं करे अशद आंगुर सां हिन सीने ते लिखी छॾियो उमर, इंशाअल्लाह का शैतान खे ज़रूरत न थींदी जो निंड में तव्हां वटि अचे उमर जे नाले में रबेरो असर। तो शैतान जिन हुजे या शैतान इंसान हुजे, छो त कॾहिं कॾहिं शैतान इंसानी सूरत में बि ईंदो आहे, जेको हज़रत उमर जो नालो ॿुधंदो आहे त पेट में गलो थो थिए। इंशाअल्लाह उहो शैतान जिन बि भॼी वेंदो त शैतान इंसान बि भॼी वेंदो। उमर जो नालो में रबेरो। इराक जो गवर्नर हज़रत अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह तआला, उते हिकिड़ी माईअ खे वरितो जिन, हिते त जिन कोन्हे न। मौलवी ईसा चवंदो आहे त जिन वठे त शाहजहां खे वठे, जिन वठे त मारीन भुट्टो खे वठे, जिन वठे त परवेज़ जी धीउ खे वठे। हिननि ग़रीबनि मिस्कीननि जे मां ॾोह कहिड़ो कयो आहे जो सदाई जिन हिननि वटि। बाबा चइनि ॻाल्हियुनि ते अमल कयो, इंशाअल्लाह घर में जिन न लॻंदा न, क्रोध न थींदो, इंशाअल्लाह बेदर कॾहिं घर में न थींदी। अमल कंदो, करोड़ जो वज़ीफ़ो आहे, पैसनि सां ॾियणो हुजे या करोड़ रुपया जो हलंदा। अगर वाइदो कयो त अमल कंदासीं। पहिरें नंबर ते इहो वाइदो कयो त पंहिंजे घर खे, पंहिंजे उताक खे, पंहिंजे दुकान खे मौसीक़ी राग खां पाक कंदासीं। घर में, उताक में, दुकान में, गाॾी में मौसीक़ी राग न हुजे, इहो जहिड़े जो सबबु आहे, इहो जिन्ननि ऐं शैताननि जे अचण जो सबबु आहे। ॿिए नंबर ते वाइदो कयो त पंहिंजे घर खे, पंहिंजे उताक खे, पंहिंजे दुकान खे तस्वीर खां पाक कंदासीं। घर में, उताक में, दुकान में कंहिंजी बि तस्वीर लॻल न हुजे, न बाबे जी, न ॾाॾे जी, न पीर जी, न मुर्शिद जी, न क़ाइद जी, न लीडर जी। छो त नबी साईं फरमाया जिते तस्वीर लॻल हूंदी आहे ऐं शौक़ वारो कुतो बदल हूंदो आहे, उते रहमत जा फ़रिश्ता न ईंदा। वाइदो कयो त इंशाअल्लाह पंहिंजे घर में उताकों खे तस्वीर खां पाक कंदासीं। ऐं 3 नंबर ते वाइदो कयो त घर में कंहिंजो बि मथो उघाड़ो न हूंदो। औरत पंहिंजी जाइ ते, पर मर्द जो बि मथो उघाड़ो न हुजे। मर्द जो मथो बि चाहो, इनजे करे असांजा हज़रत साईं बेगवारा रहमतुल्लाह अलैहि अल्लाह पंहिंजी क़बर ते चरोड़ा रहमत मोकिले, फरमाईंदा अंग्रेज सब खां पहिरीं मुस्लमान कैदीअ खे जेका सज़ा ॾिनी उनजो पटको बि लाथऊं त ॾाढी बि पूरियूं। अॼु असांजो मुस्लमान कलमे पढ़ण वारो पंहिंजे हथनि सां पंहिंजो पटको पियो लाहे, पंहिंजे हथनि सां पंहिंजी ॾाढी पूरे करे अंग्रेज सरकार खे चए थो बरतानिया वारो तव्हांखे पटके लाहिण जी ज़रूरत कान्हे का, तव्हांखे ॾाढी पूरनि जी ज़रूरत कान्हे का। असां पंहिंजे हथनि सां पंहिंजो पटको लाहियूं था, असां पंहिंजे हथनि सां पंहिंजी ॾाढी पूरियूं था। असां ग़ुलाम तव्हांजा हूं, मोहम्मद जा ग़ुलाम न। इहो मथो उघाड़ो करणु असांखे बि ॾाढो आहे। इहे ॾहर जा शेर जा असां वटि बि थी वेंदा, इहो नफ़्स असांखे बि आहे। असां बि चऊं था छो हरू भरू माण्हू असांखे मुल्ला चवनि, छो हरू भरू माण्हू असांखे मुल्लू चवनि। हिन पटके जे करे, दाढ़ी जे करे चवनि था ही मुल्ला आहे, पर हालात जा मुस्लमानो ही क़ुरान मजीद मुंहिंजे साम्हूं पियो आहे। असां ही जेको मथे ते पटको पातो आहे, ही चेहरे ते दाढ़ी रखी आहे, नबी जी सुन्नत समझी करे रखी आहे। मुंहिंजो ईमान आहे जेकॾहिं कोई किरोड़े रुपया मुंहिंजे पेरनि ते रखी करे चए बोली जो पटको बि लाह, दाढ़ी जा ॿटे वार बि कतरा, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे असां हुनजे किरोड़नि खे थुक बि न हणूं। नबी जे सुन्नत जे मथां किरोड़े रुपया क़ुर्बान कजनि, पर है हुजे असांजे मुस्लमान जे मथां जो पंहिंजे खीसे मां 10 रुपया ॾेई करे नबी साईं जे सुन्नत खे नाले में लोगो पियो अचे ऐं चवे थो मुंहिंजो काश के रसूल आहे।
अॼु वाइदो कयो त पंहिंजे महबूब जी सुन्नत खे ज़िंदा कंदासीं। वाइदो कयो त टोपो पाईंदासीं, टोपो नथा पाए वाला टोपो तो पायो। हाणे ताली कादी वागण मां खे बि टोपियूं पाइण शाबाश तन भलो कयो मायूं बि टोपियूं कयूं पाइण पर मर्दाना केॾे अॼु मर्दनि नथो पाए। अॼु वाइदो कयो त मथे ते टटको पाए चेहरे ते ॾाढी रखी असां अंग्रेज खे ॿुधाईंदासीं त असां तव्हांजा ग़ुलाम आहियूं, असां पंहिंजे महबूब मोहम्मद जा ग़ुलाम आहियूं। घर में कंहिंजो बि मथो उघाड़ो औरत के मर्द जी आरो तो मथे उठावे करण जी इजाजत ना है। जो तो कुरान तो फरमा वल्यज़रिबना बिखुमरिहिन्ना अला जुयूबिहिन्ना। कुरान तो फरमा औरत की पंहिंजी पीर जी आरो, भाउ जे आरो, भाटे भाणे जे आरो, चाचे इमामे जे आरो मथो उघाड़ो करण जी इजाजत ना है। सीने तां पोती परे करण जी इजाजत ना है। ओ मुसलमानों कुछ सोचो तो सही। ओ मुझी मुझी भेण तू भी कुछ गौर फिक्र कर। जॾहिं तोखे पीउ जी आॾो, भाउ जे आॾो, भाटे भाणे जे आॾो मथो उघाड़ो करण जी इजाज़त न आहे, सीने तां पोती परे करण जी इजाज़त न आहे त पोइ सौट मासा त मारो टप फाट ग़ैर मर्द जी आॾो मथो उघाड़ो करे घुमण जी तोखे क्या इजाज़त ॾिनी आहे? न आहे इजाज़त। इन जी करे जॾहिं मर्द मरी थो वञे उनखे कफन जी लाइ टे कपिड़ा था ॾियनि, हिकिड़ी गोॾ वारी चादर, हिकिड़ो लिफ़ाफ़ो, हिकिड़ी अलफ़ी। पर औरत जॾहिं मरी थी वञे उनखे कफन जी लाइ 5 कपिड़ा ॾिना वेंदा, हिकिड़ी गोॾ वारी चादर, हिकिड़ो लिफ़ाफ़ो, हिकिड़ी अलफ़ी, हिकिड़ी पोती जंहिंसां हुनजे सीने खे ॿधबो, ॿी पोती जंहिंसां हुनजे मथे जे वारनि खे ॿधबो। सभ खां पहिरीं औरत खे गुस्ल कराइण खां बाद उनजे मथे जी वारनि जूं गुतूं बनाए सॼे पासे जा वार सॼे पासे ॾांहुं फेराए करे सीने ते रखबा, खॿे पासे वारा वार खॿे पासे ॾांहुं फेराए करे सीने ते रखबा। उन खां बाद हिकिड़ी पोती सां उन औरत जे सीने खे बंदि कयोसि, ॿी पोती सां हुनजे मथे जे वारनि खे ढकियोसि। मुसलमानों कुझु सोचो त सही। ओ मुंहिंजी अदड़ी मुंहिंजी भेण तूं बि कुझु गौर फिक्र कर। जॾहिं मरण खां बाद तुंहिंजे सीने तुझे मथे जी वारनि जी दाग खे रब बर्दाश्त नथो करे त तूं जहिड़ी हुजी ज़िंदा हुजी ऐं सीनो खोले मर्दनि जी आॾो मथो उघाड़ो करे घुमी ख़ुदा कीअं बर्दाश्त कंदो? वॾो ज़ुल्म हिकिड़ो मुस्लमान हलाली जे बाज़ार मां तलवार खणी करे निकितो आहे, जेके बि बाज़ार में नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं बीठा हुआ, सभिनी खे क़त्ल करे वञी बाज़ार जे आख़िरी छेड़े में पहुतो आहे। मुसलमानों इहो बि ज़ालिम आहे, पर इहो ज़ालिम घटि अथव। हिकिड़ी औरत बेपर्दा थी करे मथो उघाड़ो करे हालानी जे बाज़ार मां गुज़री आहे, इहो ज़ुल्म हुन खां कहिड़ी हिसाब थिए अथव? छो त ज़ालिम हिकिड़ो बाक़ी सभु मज़लूम आहे। ज़ालिम हिकिड़ो हो बाक़ी सभु मज़लूम हुया। पर इहा जेका औरत बेपर्दा थी करे मथो उघाड़ो करे बाज़ार मां गुज़री आहे, इहा त ज़ालिम आहे। पर जेको हिनजे निहारे थो उहो बि ज़ालिम आहे। सॼी बाज़ार ज़ालिमनि जी भरिजी थी वञे। इन जे करे उलमा फरमाइनि था सॼी बाज़ार खे क़त्ल कयो, इहो ज़ुल्म घटि आहे। हिकिड़ी औरत खे बेपर्दा बनाए मथो उघाड़ो करे बाज़ार मां गुज़र करायो, इहो ज़ुल्म हुन खां कहिड़ी हिसाब थिए थो? हाणे ॿुधायो असांखे मथे ते ज़ालिम आहे त ख़ुदा जो वास्तो अथव पंहिंजे अजमेर भेनरुनि खे चई छॾियो त मथो उघाड़ो न कनि। उलमा खां पुछी ॾिसो, जॾहिं औरत घर में मथो उघाड़ो कंदी आहे त शैतान की शरारत कंदा हुआ, पोइ मथे ते अचे पेशाब कंदा, पोइ उन घर में शैतान में जिननि जो ईअं गुज़र थींदो आहे जीअं कुतनि जो गुज़र थींदो आहे। मां तव्हां खां पुछां थो त बरकत ईंदी? ऐं चौथे नंबर ते वाइदो कयो त घर जो को बि फर्द बेनियाज़ी न हूंदो, सभु नमाज़ जी पाबंदी कंदासीं,
इंशाअल्लाह नन चेन गालन ते असां अमल कयूं कदे भी बेबरकती न थींदी कदे भी किरो ते जेड़ो न थींदो हमेशा हमेशा रब बरकत ही बरकत नाज़िल फरमाईंदो हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह तआला तवज्जो कजो साईं मूंखे टाइम ॾिनो थोरो करे के साईं कोन थो कजे मां जी सालनि जी कसरत थो करा मस को विच जलसे में मौक़ो मिलियो हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह तआला उन जिन खां पुछा कई बाबा मदीने में वेठो वियो न तूं हज़रत उमर जी ज़ियारत कई थई आहे न उन्हें जिन वाला शैतान चयो असांखे ताक़त ई कान्हे का जो असां हज़रत उमर खे ॾिसी सघूं 8 ॾींहं थींदा मूंखे मां मदीने वियोसि पर हज़रत उमर खे ॾिठुम बैतुल माल जा उठ पियो चाढ़े हिकिड़ो घणो उठ हुयो हुनखे तेल पियो मले मां परे खां जो हज़रत उमर खे ॾिठुम त बेहोश थी वञी किरी पियुसि असां जिन्हनि ऐं शैताननि खे ताक़त ई नाहे जो असां उमर खे ॾिसी सघूं वमा मिन शैतान फिल अर्द इल्ला वहुव यफ़िरु मिन उमर नबी से फरमा इन्नल्लाह यजरिल हक़ अला लिसान उमर नबी से फरमा मुझो उमर जेको सोचींदो आहे मुझो उमर जेको मशवरो ॾींदो आहे हक़ ई सच हूंदो आहे खुदा जी ज़ात जो कसम हज़रत उमर मशवरो पे ज़मीन ते मुस्तफ़ा पे मने अर्शद खुदा दलील जिन हज़रत बिलाल आज़ान तो चले अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हय्या अलस सलात हय्या अलस सलाह हज़रत उमर फरमा दी बिलाल हज़रत बिलाल दी ही रहो सही खैर है हज़रत उमर फरमायो जिथे अल्लाह जे तौहीद जो नारो लगंदो उते मुझे महबूब मुस्तफा की रिसालत जो भी नारो लगे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह का बाद जो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हज़रत बिलाल नबी से दे तो निहार तो साईं जो छा हुक्म साईं मुस्कुराए करे फरमा कुल कमा क़ाल उमर बिलाल ये चोटे मुझो उमर तो चले वाह उमर अज़ान में करने में बैठे मदीने जो मुनाफिक अब्दुल्ला बिन उबई बनियो उन्हें जो पुट्टू पक्को मुसलमान हो नबी से बताया जैसे बाबे की जनाजे की नमाज पढ़ाए साईं जब रहमतुल्लिल आलमीन नबी से हलिया हज़रत उमर नबी से जे आडो दी रहो सही ने मुनाफिक की जनाजे की नमाज तमाम पढ़ाया सच्चो सुभान हज़रत उमर की असरत वठी मुनाफिक का दुश्मन मुनाफिक तो हज़रत उमर की गलत है इन वक्त भी मुनाफिक हज़रत उमर जो नालो ॿुधंदो तो सड़ी वेंदो जल्दी हज़रत उमर बाहु ॿधी करे अर्ज़ कयो मुंहिंजा साईं ने मुनाफिक की जनाज़े जी नमाज़ तव्हां न पढ़ायो साईं इहो मुनाफिक जा ऊद जे मैदान में तव्हां सां धोखो कयो जंहिं ग़ज़वे ख़ंदक़ जे मौक़े ते यहूदनि सां ठा करे तव्हां जे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं जंहिं तव्हां जी पाक घरवारी अम्मा आयशा सिद्दीक़ा ते इल्ज़ाम हयो मुंहिंजा साईं तव्हां इन जी जनाज़े जी नमाज़ न पढ़ायो नबी से फरमा उमर तू तो ॾाढो काबा गैरत वारियूं ॻाल्हियूं पियो करे पर अल्लाह से मूंखे रहमतुल्लिल आलमीन करे मोकिलियो आहे रब मूंखे मनो त कम कई आहे मां जनाज़ो पढ़ाईंदो हज़रत उमर फरमा ठीकु आहे हुकुम त तव्हांजो हलंदो आदर त तव्हांजो हलंदो मां मशवरो नबी से जनाज़े ते हलिया त हज़रत उमर बि नबी से जेको सच्चो सुभान अंदाज़ो लॻायो ताबेदारी छा जनाज़े ते आया जनाज़े जो सिफ़ूं तैयार थी वियूं नबी से जनाज़े पढ़ाइण जे लाइ अॻिते वधा हज़रत उमर फरमा तो मुंहिंजे दिलि में ॾाढो ॾुख हुजे त जॾहिं रब साईं खे ॿुधायो बि आहे त ही मुनाफ़िक पोइ बि साईं जन हिन जी जनाज़े जी नमाज़ था पढ़ाइनि ख़ुदो हालावी जा मुस्लमानो अञा नबी साईं जनाज़े जी लाइ हथ ई मथे कोन खया अल्लाह साईं जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील वञ मुंहिंजे सुहिणे नबी खे चो ला तुसल्लि अला अहद मिनहुम मात अबदा वला तकुम अला क़ब्र ओ मुंहिंजा महबूब ने
मुनाफिक की जनाजे जी नमाज न पढ़ा जाए को उम्र जो फैसलो आ रब जो फैसलो भी हो न पढ़ाई की जनाजे जी नमाज वला तकुम अला कब्र इन जे कब्र ते भी नबी जा इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम इन तस्तगफिर लहुम 70 मररा फलन यगफिर अल्लाह लहुम अल्लाह से फरमा मुझे सुना 70 दफा जी करना जो जनाजो पढ़ाई दे मां कौन बख्शींदो सांस उम्र जो फैसलो सही आ मां रब जो फैसलो भी होई आ न पढ़ाए उस जनाजे जी नमाज नबी से जी पाक घरवाली अम्मा आयशा सिद्दीका ते इल्जाम लगवा 40 रात नबी से खाया याद रखो मुसलमानों जय अम्मा आयशा सिद्दीका के गार नहीं नबी से कहवाया ये जन्नत नहीं बंदा वतन या नबी से जी ने के कितना ही पारा तो नबी से मस्जिद मदीने में तीन दुआई फरमाया सिद्दीक तुझो मशवरो चाहे अली तुझो मशवरो चाहे उस्मान तुझो मशवरो चाहे तलत जुबैर तुझो मशवरो चाहे आशा के रखा या छड़ अल्लाह अकबर आखिरी फैसलो नबी से जनता हजरत उमर फारूक कंध हेठ पे बैठो रोए तो दो पाण फरमाया इब्न खत्ताब जा पुट तुझो मशवरो चाहे हजरत उमर कावड़ जलाल में उठी बीठो सजो डके तो पियो नबी से खिची या रसूल अल्लाह पर ऐसा के इहो बुधायो त आशा का निकाह होता कंजे मर्जी समाया नबी से आंखों जो इशारो मथे खड़ी करे फरमायो आशा समो जो निकाह रब जी मर्जी साथ हुआ हजरत उमर तलवार की लड़ी करे फरमायो सुभानक सुभानक हाजा बुहतान अजीम सैयदा जी रब जी जात पाका पढ़े जमीन ते तो मोहम्मद के जात जैसे पाक जात काई खाने का ओ मौजा महबूबा जगत तवाजी जिस्म मुबारक ते तवाजी चक्कर मुबारक ते रब मख बर्दाश्त न तो करे सके जितना आशा के पाक दामनी में शक हो गया अल्लाह तो मोहम्मद के बिस्तरे ते आशा के किए बर्दाश्त करे हा सुभानक हाजा बुहतान अजीम ओ मौजा सुना के तू पाका ये तुझी घरवाले आशा की पाका हजरत उमर तलवार के लूटी करे रुके सुना मुझे इजाजत दो तमाम मुनव्वर जो सिर कलम करा जेके मुझे अम्मा आशा के पाक कमरी में शक था कर नबी से तो मखजा करना ये इब्न खत्ताब का पुत्र तो के भलो बदलो दो तो मोहम्मद के दिल जो बार हल तो करे चलो हजरत उमर किए के बैठो अल्लाह ने जिब्रील के हुक्म करो जिब्रील वन मुझे सुने नबी के जाओ वल्लाह इन सने तुम कुल तुमरा यकून लना अन्नत कल्लम बिहादा सुभानक सुभानक हाजा बुहतान अजीम अल्लाह से दबाओ मुसलमानों तवसदीन के मोहम्मद जी घरवाले आशा के बारे में ये चलो हो जी उमर को चले सुभानक हाजा बुहतान अजीम ये जो लफ्ज कुरान में जिक्र चला है ये पढ़े लफ्ज हजरत उमर के जुबान होने का अल्लाह के लफ्ज इला पसंद किया जो रब कुरान में फरमायो ओ मुसलमानों तमाके भी आशा के बारे में यही चवा जो उमर को चले सुभानक हाजा बुहतान अजीम मोहम्मद पाक मोहम्मद घरवाले पाक सच्ची मोहब्बत अकीदत उन्हें जो अदब एहतराम नसीब फरमाए।